घोटकी मां रशीद मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ जाफ़री अलायंस पाकिस्तान सूबो सिंध ज़िला घोटकी पारां मोहतरमुल हराम जे सिलसिले में अज़ादारी सील क़ाइमु कयो वियो आहे। उन सिलसिले में इमाम बरगाह गाज़ी अब्बास अलमदार घोटकी में लाहौती मोहम्मद याकूब हुसैनी जी सदारत हेठि हिकु इजलास कयो वियो आहे, जंहिं में अज़ादारी सील ज़िले घोटकी जे अहदेदारनि जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं में मौजूदु अज़ादारी सील ज़िले घोटकी जे चेयरमैन लाइ मौलाना माशूक़ अली गदीरी, वाइस चेयरमैन लाहौती मोहम्मद याकूब हुसैनी ऐं मेंबरनि में मौलाना मुमताज़ अली, डॉक्टर कुर्बान अली जाफ़री, ख़ादिम हुसैन मेहर, अलावदायुलुंड, गुलाम अली समो, कुर्बान अली चाचड़, गुलाम हुसैन रिंद शामिल आहिनि। हुन मौक़े ते लाहौती मोहम्मद याकूब हुसैनी, मौलाना माशूक़ अली गदीरी ऐं ॿियनि अहदेदारनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मोहतरमुल हराम जे सिलसिले में अज़ादारी सील क़ाइमु कयो वियो आहे।